हुकूमत तहरीक इंसाफ जो एहतजाज रोकण लाइ इस्लामाबाद के मुकम्मल तौर सील करे छॾियो। फैज़ाबाद पुल खां इस्लामाबाद ईंदड़ वेंदड़ रस्ता कंटेनर लगाए मुकम्मल तौर बंद। मेट्रो बस सर्विस मुअतल, एक्सप्रेस वे खुलियल रहंदो। रेंजर्स ऐं FCG वरी नफ़री मुक़रर। कानून तोड़ींदड़ को भी शख्स घर वापस न वञण घुर्जे। कंहिंखे भी इस्लामाबाद में अमन अमान ख़राब करण की इजाज़त न ॾींदासीं। वफ़ाक़ी राजधानी के हर सूरत में महफूज़ रखणो आहे। अमन अमान ख़राब कंदड़ हर शख्स के गिरफ्तार कयो वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी। मुस्लिम लीग नून अॻवान तलाल चौधरी चयो आहे त PTI बानी ऐं संदसि घरवारी मुल्क जो तमाशो बणाए रहिया आहिनि। सऊदी अरब हर मौक़े ते पाकिस्तान जी मदद कई। बुशरा बीबी जो माज़ी सभिनी साम्हूं आहे। सऊदी अरब मथां इल्ज़ाम सां उते तरसल पाकिस्ताननि खे नुक़सान थींदो। मुल्की मशहद में रंडक विझण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। KP खे ढर हिक हद ताईं ॾेई सघिजे थी। वफ़ाक़ पर ढर रोकण जा ॿिया बि केतिरा ई ऑप्शन मौजूद आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंधु दरिया ते 6 कैनालनि जो मसइलो क़बूल न आहे। PP सिंध जे पाणी ते का बि सौदेबाज़ी न कंदी। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो कालाबाग डैम जी मुखालफ़त कई। मौक़िफ़ तब्दील न थींदो। सिंध जे पाणी जो हिकु फुड़ो बि न ॾिनो वेंदो। मुस्लिम लीग नून जे ख़दशनि खे ॻाल्हियुनि ज़रिए ख़तमु कयो वेंदो। सिंध में पोलियो जे वधंदड़ केसनि ते गिणती रोकण आहे। गज़ा में इसराइली फ़ौज जे ज़ुल्मनि खे रोके वञे। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मईशत सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदई। हर पासे सकाफ़ती रंग निर्वार। नवाब शादी खांगी स्कूल में सकाफ़ती तकरीब सिंधी गीतनि ते टेबलोस पेश। थाणे बोला खां जे बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती तकरीब टेबलोस पेश। झुमरियूं कोट ग़ुलाम मोहम्मद जे ॻोठ सैयद जुमन शाह में सकाफ़ती तकरीब। मक़ामी फनकारनि पारां फन जो मुज़ाहिरो। ॿारनि जो रक़्स। सामारे में सिंधी अदबी संगत तरफ़ां दरगाह हसन शाह ते मुशाइरो। तख़लीक़ूं पेश। कश्मीर वेझो हथियार बंदनि हथां 3 ॼणा अग़वा। हथियारबंद ड्राइवर लतीफ़ुल्लाह पठान, पोहरत हबीबुल्लाह ऐं ज़हीर अहमद खे अग़वा करे विया। मुख़बिन जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। गडियासीं जे ॻोठ अली जी वांड वेझो चोरी जी कोशिश। मुबैना चोर मारिजी वियो। सारियुनि जी वल चोरी दौरान भाॻियल अच में फायरिंग जी ॾेवड़ दौरान बाबुल शहर मारिजी वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त ॻोठ भरिसां बाबुल शहर जो लाश संदसि साथी फिटो करे विया आहिनि। हुननि नाहे मारियो। लक्ष्मी शहर जो चवणु आहे त जिहाद बिरादरी जे माण्हुनि रस्ते वेंदे संदसि सौट खे गोलियूं हणी क़तल कयो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त पाणी जे मामले ते सिंध जो मौक़िफ़ वाज़े आहे। 6 कैनालनि जो मनसूबो मंज़ूर न आहे। पीपल्स पार्टी सिंध जे पाणी ते का बि सौदेबाज़ी न कंदी। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में भी कालाबाग डैम जी मुखालफ़त कई वई हुई। पीपल्स पार्टी सिंध जी नुमाइंदा पार्टी आहे। सिंध जे पाणी जो हिकु क़तरो भी न ॾींदा। फैज़ाबाद पुल खां इस्लामाबाद ईंदड़ वेंदड़ रस्ता कंटेनर लगाए बंद। इस्लामाबाद में दाख़िल थियण लाइ एक्सप्रेस वे खुलियल रहंदो। 0 पॉइंट पुल जे हेठां कंटेनर लगाए रोड बंद कयो वियो। इस्लामाबाद में मेट्रो बस सर्विस भी अॼु बंद रहंदी। डी चौक वेंदड़ रस्ता ऐं रेड ज़ोन पहिरियां ई सील। इस्लामाबाद में अमन अमान क़ाइम रखण जे लाइ रेंजर्स ऐं FCB मुक़रर। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में बस अड्डा तोड़े ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ ट्रांसपोर्ट बंदि। सॼी पंजाब में अॼु खां 25 नवंबर ताईं कलम 144 लागू। हर क़िस्म जे एहतजाज, जलसे, जुलूस, रैली ऐं धरणे ते पाबंदी। रिंग रोड खे सुभाणे ताईं बंदि करण जो फ़ैसिलो। ठोकर न्यास बेग वटि मोटरवे ते वेंदड़ ट्रैफ़िक खे रोकियो वियो। मोटरवे M1 पेशावर खां इस्लामाबाद, M2 लाहौर खां इस्लामाबाद ताईं बंदि। मोटरवे M3 लाहौर खां अब्दुल हकीम, M4 पिंडी भटियान खां मुल्तान ताईं बंदि। मोटरवे M11 खे लाहौर खां सियालकोट ताईं बंदि कयो वियो। मोटरवे M14 DI खान खां हकला ईंदड़ हुकुम ताईं बंदि।